नाज़िम सेवण में मदरसे जे शागिर्द मुबैना तौर छिता टिपोरी आपघात करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर के बोर्दी। जी के छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेवन में क़ाइम फैज़ान मदीना मस्जिद में पुरस्कार नमूने नौजवान 16 सालनि जो शागिर्द हुयो अब्दुल करीम बबर उन छित तां टिपो ॾेई पाण खे जेको सो ख़ुदकशी करे छॾी आहे ऐं हुते जेके इंतज़ामिया जो जेके मदरसे जे इंतज़ामिया उनजो चवणु आहे त जेको शागिर्द हुयो उहो कुझु नशो वापराईंदो हो जंहिंजे करे उहो छित तां किरी फौत थी वियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो उनजो जेको क़त्लु आहे उहो जेको मरण जो फौत थियण जो कारण पुरस्कार बणिजी वियो आहे। जेको शागिर्द हुयो उनजी जेका सलवार उहा तब्दील थियल हुई। उनखे पुलिस जो चवणु इहो आहे त असां जेका शागिर्द जी सलवार आहे उहा बाथरूम मां कई आहे ऐं शागिर्द जॾहिं उहो पुलिस पंहिंजो इस्पताल पहुचायो त हुनजी जेका सलवार आहे उहा तब्दील थियल हुई। जेकॾहिं पुलिस जो वधीक चवणु आहे त चओ त असां शागिर्द जे फौत थियण जा कारण मालूम कयूं था ऐं उते शागिर्दनि खां ऐं मदरसे इंतज़ामिया खां उस्तादनि खां पुछा ॻाछा जो सिलसिलो जारी आहे। पर उतां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि में पुलिस जो इहो चवणु आहे त जेको बयान जेके ॾियनि पिया ज़बानी बयान उन्हनि में तज़ाद आहे। उनजा जेके आहिनि सबब मालूम कयूं था ऐं पुलिस अञा ताईं हिन वक़्तु ताईं उन शागिर्द जी पोस्टमार्टम न थी सघियो आहे जंहिंजी पोस्टमार्टम हींअर थींदी। पुलिस जो वधीक चवणु आहे त जेका पोस्टमार्टम थींदी उन खां वधीक जेके असां सबब मिलंदा छा शागिर्द खे कहिड़े सबब मारियो वियो आहे ऐं जेके उन शागिर्द जो DNA टेस्ट बि वरिती वेंदी। जी ऐं जेका के जी महिरबानी।